सतनाम श्री वाहिगुरु। साचा साहिब साच नाए, आख्या भाव अपार। आखे मंगे देह देह, दात करे दातार। फेर के अगे रखिए, जित दिसे दरबार। मोह के बोलन बोलिए, जित सुन तरे प्यार। अमृत वेला सच नाम, वड्याई विचार। करमी आवे कपड़ा, नदरी मोख द्वार। नानक एवे जानिए, सब आपे सचया। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। गुरु रूप साध संगत जी, जॾहिं धन गुरु नानक सच्चे पातशाह जी हुकुम रज़ाई चलणा सां पहिरीं पौड़ी खे संपूर्ण कयो, त वरी ॿीं पौड़ी में पातशाह जी हुकुम जी व्याख्या कई त हुकुम छाखे चइबो आहे, ऐं इहो ॿुधायो त हुकुम खे सम्झी अंदर जी हौमे जी का गुंजाइश न थी रहे। नानक हुकुमे जे बुझाए, ता हौमे कहे न कोई। वरी टी पौड़ी में सतगुरु सच्चे पातशाह जी उन परमात्मा जे गुणनि जो ज़िक्र कयो, जंहिंजे हुकुम जे अधीन इहा दुनिया हले थी। हर कोई उनखे इनजे गुणनि खे ॻाए थो, को उनजे ताक़त खे ॾिसे थो, को उनजी दात खे ॾिसे थो, ऐं को वरी विद्या वग़ैरह खे आधार बणाए उनखे ॻाए थो। मतिलबु हर कोई कंहिं हिकु ख़ासियत खे आधार बणाए सघे थो। हुकुम जो पूरो विस्तार, हुकुम खे पूरी तरह को बि बयानु नथो करे सघे। उहो मालिक जेको दातार आहे, जेको हमेशह ॾिए थो, उहो ॾेई करे नथो थके, दुनिया वठी करे थकी पवे थी। उहो मालिक जंहिंजे हुकुम जे अधीन ही दुनिया हले पई, सॼी दुनिया खे हलाए थो, पर उनखे थोरी बि मुश्किल न ईंदी आहे। उहो बेपरवाह आहे ऐं सदाई आनंद में रहे थो। हुकुमी हुकुम चलाए राह, नानक विगसे बेपरवाह। हाणे इन चौथी पौड़ी में सतगुरु सच्चे पातशाह जी ज़िक्र कयो आहे, उन हुकुम खे कीअं सम्झी सघिजे थो, उन परमात्मा जी कहिड़ी ॿोली आहे, उनजे हुकुम खे जी सोझी कीअं प्राप्त थी सघे थी, ऐं कीअं उन मालिक सां प्रेम जो रिश्तो जोड़े सघिजे थो। इन जे लाइ हिन चौथी पौड़ी में मुंहिंजे पातशाह जी ज़िक्र कयो आहे उन मालिक जी ॿोली जो। तुंहिंजी ॿोली भाव आहे, बाख्या भाव अपार। साचा साहिब साच नाए, उहो मालिक सचो आहे, मुंहिंजो नालो बि सचो आहे, पर उनजी ॿोली कहिड़ी आहे? प्रेम, भाव। सतगुरु जी भाव जो लफ़्ज़ जपजी साहिब में कई दफ़ा इस्तेमालु कयल आहे। हक़ीक़त में हुकुम जी रज़ा ते हलण लाइ अंदर में प्रेम जो हुजणु तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो ज़िक्र पाण हुकुम रज़ाई चलणा जे विचार में करे चुका आहियूं। हिन लाइ इन चौथी पौड़े में सतगुरु जी बयानु कयो आहे त परमात्मा अगरि का ॿोली ॻाल्हाए थो, त उहा ॿोली सिर्फ़ु प्रेम जी ॿोली आहे।
उनके दरबार में ना कंहिं संस्कृत जी महानता है, ना कंहिं अरबी ॿोली जी महानता है। जीअं हिंदू चवंदा आहिनि संस्कृत ॿोली महान आहे, मुस्लिम चवंदा आहिनि अरबी ॿोली महान आहे। पर सतगुरु जी इहो झगड़ो ख़तमु करे छॾियो। सतगुरुनि छा चयो, परमात्मा जी अगरि का ॿोली आहे त उहा प्रेम जी ॿोली आहे। पाख्या पाओ अपार, अगरि उन सां ॻाल्हाइणो आहे त प्रेम अंदरि में जॻाए करे ॻाइणो आहे, उहो तॾहिं ई परमात्मा तव्हांजी ॻाल्हि ॿुधी सघे। तो सतगुरु जे अॻिते बयानु कयो, आखे मंगे दे दे दात करे दाता। उहो मालिक जेको हमेशह ॾियण वारो आहे, इंसान घुरे थो ऐं उहो मालिक ॾिए थो। त अहिड़े मालिक खे छा उनजी दरबार जे अॻो रखिजे जो क़बूल पवे। फिर के अॻे रखिए जित दिसे दरबार। ऐं जेको सभु कुझु असांखे ॾियण वारो आहे, उनखे भला असां छा ॾेई पिया सघूं। फिर के अॻे रखिए। छा का अहिड़ी ॻाल्हि आहे जेको मालिक खे असां ॾेई सघूं। मोह के बोलण बोलीए जे सुण धरे प्यार। हिते सतगुरु जी ॿियो सवाल कयो त ज़बान सां कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायूं, छा ॻाल्हायूं जो प्यार बणिजे। छो जे हुकुम जी सोझी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंदरि में प्रेम जॻाइण सां अचे थी। ऐं उहो प्रेम जो रिश्तो ठही कीअं सघिजे थो। मतिलबु ज़बान सां अहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायूं जीअं अंदरि में उनजी भावना यानी प्रेम जागी पवे। ॿिए लफ़्ज़नि में कहिड़ी उहा ॻाल्हि आहे जंहिंसां उन परी परमात्मा जो प्रेम अंदरि में जागी सघिजे थो। छो तुंहिंजी ॿोली प्रेम जी आहे, त प्रेम कीअं पैदा थिए। त गुरु महाराज हिते जवाबु ॾिनो, अमृत वेला सच नाओ वॾियाई वीचार। सतगुरु जी ज़िक्र कयो आहे अमृत वेले उन सचे नाले जी वॾियाई जो वीचार करो। सतगुरु जी हिते मुंहिंजे पातशाह जी उहा जुगती ॿुधाई। भाई जुगती कहिड़ी आहे। इन जुगती खां सवाइ प्रेम जो रिश्तो नथो बणिजी सघे। अमृत वेले उठी उन परमात्मा जी वॾाई जो वीचार कर। इन लाइ हिते इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त सतगुरु जी जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे उहो आहे वीचार। मतिलबु बिना वीचार जे सिर्फ़ु बाणी जो मंत्र जे रटन करण सां कुझु बि न थींदो। उनजी वॾाई जो वीचार करणो पवंदो, उनखे वीचारणो पवंदो, उनजे गुणनि जी कमाई करणी पवंदी। कर्मी आवे कपिड़ा नदरी मुख द्वार। हिते मुंहिंजे पातशाह ज़िक्र कयो आहे त पंहिंजे होमे जे अधीन थी करे जेके बि असां कर्म कंदा आहियूं उन्हनि सां जनम मरण हमेशह बणियो रहे थो। छो त होमे जे अधीन थी कयल कर्मनि में उन परमात्मा जो प्रेम न हूंदो आहे, उनजी प्रीत शामिल न हूंदी आहे। पर जॾहिं हुकुम रज़ाई जे वीचार खे सम्झी उन परमात्मा जी प्रीत में उनजी वॾाई जो वीचार कजे थो त पोइ उनजी बख़्शिश थिए थी जंहिंसां मोक्ष जी प्राप्ति थिए थी। कर्मी आवे कपिड़ा नदरी मोख द्वार। पर जॾहिं हुकुम रज़ाई जे वीचार खे सम्झी उन मालिक जी प्रीत में उनजी वॾाई जो वीचार कजे थो त पोइ उनजी बख़्शिश थिए थी जंहिंसां मोक्ष जी प्राप्ति थिए थी। नानक एवे जाणिए सभु आपे सचियार। बसि उनजी कृपा दृष्टि सां उनजी बख़्शिश सां असां सच खे प्राप्त करे था वठूं। हिते मुंहिंजे पातशाह उन पहिरीं पौड़ी में जेको सवाल कयो केव सचियारा हुई है केव तुरे तुटे पाल, उनजो पूरो 4 पौड़ियुनि ताईं ख़ुलासो करे सतगुरुनि उनखे वधीक जवाबु ॾिनो, नानक एवे जाणिए सभु आपे सचियार। तो सतगुरु सचे पातशाह जी इन 4 पौड़ी में उन परमात्मा जे भाव जी ज़िक्र कयो आहे, उनजो प्रेम जो ज़िक्र कयो आहे।
ऐं परमात्मा जी वॾाई जो वीचार करे ई हुन सां प्रेम जो रिश्तो ठाहे सघिजे थो। सतगुरुनि इहो ॿुधायो आहे। हाणे 5 पौड़ी जो ज़िक्र पाण बाद में कंदासीं। भुल चुक की माफ़ी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की